थोड़ा अरे सत्ते हारी हो ड्राम विचार कट तेरी बिल कटो चाक पुहिन चाक बाबा ही चाका दे तो ढूंढने के मारी को चाहता था डॉक्टर साहब ए रुडे जो पुत्रा ये सत्रो को न मर दो एतिरो जल्दी उथण वारो न आहे ज़हर हिन जो अंदरि ॻारे छॾियो आहे तूं छा थो सम्झी त अखि खोलण सां ड्रोण शुरू कंदो डॉक्टर साहब मूंखे रुगो इहो ॿुधायो त छोरो होश में ईंदो कॾहिं इहा का बि ख़बर न आहे बाबा भला ॿुधो इलाज में छा छा पे था इस्तेमालु कयो कुझु मूंखे बि त इतलाउ ॾियो तूं सर्जन ही या डॉक्टर आहीं जो मां तोखे ॿुधायां त असां कहिड़ियूं कहिड़ियूं दवाऊं इस्तेमालु था कयूं तूं पंहिंजो कमु कर बाबा असांखे पंहिंजो कमु करणु ॾे बाबा हाणे जेकॾहिं गोड़ कई हुई न त गार्ड खे चई करे धिकारी वार्ड मां कढाईंदोमांइ हिनखे डॉक्टर कयो कया कंहिंजूं मजबूरियूं बि नथा सम्झनि गो पंहिंजा बता बि रखियो दूरबियूं खे में जूं हलिया था वञनि कमाल था कयो रिठ जरा पुट तोखे ईअं न करणु घुरिजे आहे इन सां मसइलो हल कोन थींदो पर हुननि जो शक अञा बि असांजे मथां वधी वेंदो या माई आई हुई पर होश में कोनी पर तू त अञा उनके होश मां कढी आयो हूंदे बाबा हू मुंहिंजी भेण जे मथां ज़ुल्म कंदा इन्ही जे करे उनखे धमकाइण लाज़मी हुयो पुट इन्ही सां मसइलो हल थियण वारो न आहे हू त असांखे ॾोही सम्झनि था जेकॾहिं न असां पंहिंजा होश वञाया उन्हनि खे पूरी पक थी वेंदी हू पक सम्झो वेठा आहिनि बाबा त गुलशहर खे ज़हर असां ॾिनो आहे बाबा मां अस्पताल वियो हुयसि उन्हनि मूंसां छा कयो मूंखे अस्पताल मां तड़े धिका ॾेई कढनि ऐं इन रुंडे ख़बर थी मूंखे छा चयो अधी खे मारण जूं मूंखे धमकियूं ॾिनई इन जे करे मूं इहो मुनासिब सम्झो त रुंडे वारनि जे घरां वञी पंहिंजी भेण खे वठी अचां ऐं अची हिते रहे मुंहिंजी भेण असांजे घर में पुट तूं छा थो सम्झे त गुलशहर बची वेंदो का बि ख़बर न आहे जिजल जंहिं टाइम मां अस्पताल पहुतुसि त हू वीचारो बेड ते बसि तड़पे पियो ख़ुदा कंदो त गुलशहर ख़ैर सां घर अची वेंदो भली हू बची बि वञे पर बाबा या मां मुंहिंजी ॻाल्हि तव्हां गौर सां ॿुधी छॾियो हाणे अधी जी ज़िंदगी खे ज़हर करे छॾींदा हर घड़ी हर पल हसीना बेगम तू केॾियूं बि चालबाज़ियूं खेॾ पर जाबर खान खे तू नथी फासाए सघी हाँ अञा त शुरूआत मां मस कई आहे जाबिर तुंहिंजो साह त हाणे खां ई थो निकिरे जेको तुंहिंजो मक़सदु आहे न इन में तोखे कॾहिं बि कामयाबु थियणु कोन ॾींदे कन खोले ॿुधी छॾ तो औरत जो इंतकाम ॾिठो किथे आहे जाबिर तुंहिंजे चवण जे मुताबिक़ मां पंहिंजी ज़ुबान बंदि रखी आहे सुठो इन में थी त मूंखे ज़ुबान खोलण ते मजबूर न कर तुंहिंजी ज़बान खोलण सां मुसीबत में मां न पर जाबिर मुसीबत में तूं ई ईंदी बुड़ी वञ हसीना बेगम ॾाही सदोरी बुड़ी वञ पाण बि सुकून सां रह असांजी बि निंड हराम न कर जाबिर मूं त पंहिंजनि खे नुक़सानु पहुचायो आहे इन में तकलीफ़ तोखे छो थी थिए तुंहिंजे पंहिंजनि जो जेको नुक़सानु आहे न जाबिर खान जे खाते में लिखियो थो वञे जाबिर तुंहिंजा पुराणा खाता त बंदि थी चुका हुया इन जे करे कुझु नवां खाता त खोलणा हुया न हसीना बेगम कन खोले ॻाल्हि ॿुधी छॾ मां जॾहिं बि कंहिं करण जा खॾ में किरियुसि न अकेलो जाबिर कोन वेंदो न खॾ में तव्हां सभिनी खे मेड़े चूंडे खॾ में पाण सां गॾु दफ़न कंदुसि जाबिर इहो त तोखे हाणे वक़्तु ई ॿुधाईंदो त केरु खॾ में किरे थो ऐं केरु ॿाहिरि रहिजी थो वञे सोट वलू जे मरण जो इल्ज़ाम तो मुंहिंजे मथां आयो हाणे जेको ही ॾोह थियो आहे न
मुंहिंजो इल्ज़ाम तूं मुंहिंजे मथां आणंदी, पर असल में इहो सॼो ड्रामो रचाइण वारो इहो रूंडो आहे ऐं हिन जा छोरा आहिनि। हाणे जेको ही ड्रामो थियो आहे न ज़हर पीअण वारो, तूं वेही ॾिसजां त हिन जो इल्ज़ाम असांजे मथां ईंदो। इहो ड्रामो न आहे कासिम। मां वियो हुयुसि अस्पताल, उते गुलशेर खे मच्छी जीअं मूं तड़पंदे ॾिठो आहे। जेकॾहिं इहो ड्रामो न हुजे हा ऐं हक़ीक़त में गुलशेर खे ज़हर पियारियो वञे हा, तूं थोरो सोच त इहो गुलशेर अस्पताल ताईं पहुची सघे हा। इन ॻाल्हि जो तूं अंदाज़ो लॻाए ॾिस सिकू। कासिम, हाणे जेका बि हक़ीक़त हूंदी न उहा लिकंदी कॾहिं बि कान। तूं बसि ॾींहुं ॿ सब्र कर। अॼु ताईं तूं सोट वलू जे कातिलनि खे ज़ाहिर नाहे करे सघी, त पोइ तूं इहा हक़ीक़त किथां ज़ाहिर करे सघंदी? पर कासिम, तो त ईअं ई चयो न, मुंहिंजे भाउ वलू जा कातिल रुंडे वारा आहिनि। हाणे रूंडे वारा पंहिंजे पुट जो कातिल तोखे सम्झंदा। सिकू, तो पंहिंजी भेण उते परणाए ॾिनी आहे जेके तुंहिंजे भाउ जा कातिल आहे। हाणे वधि में वधि तुंहिंजे अकुल ई सोच ते अफ़सोस करे सघे थो। इहो त तोखे वक़्तु ॿुधाईंदो कासिम त कंहिंजी सोच या अकुल ते अफ़सोस करे सघिजे थो। छो त सिक्कू जी सट मौत जो धक पसाई पूरा। सुठो को धक वालो ज़ोलो या ज़बरो त न लॻी? खेरा सुठ धक खाइण जी आदत पइजी वई आहे। छा कयां सोट? जाबर जे अॻियां जेकॾहिं तुंहिंजो पटको ईअं धूड़ो न कयां त हुनखे यकीन न अचे हा। बाक़ी हाणे जहिड़े बि तरीक़े सां जीअं बि करीं जाबर जो भरोसो हथु करणु तुंहिंजो कमु आहे। सुठ मां पूरी कोशिश कंदुसि। हैदर, इन लाइ चवां थो त जाबर जो भरोसो हासिल करण लाइ तोखे जेतिरो बि किरणो पवे न किरजाए। मां घणो किरी चुको आहियां सोट, हाणे तुंहिंजो वारो आहे। छा थो सोची सोट? चांहि तैयार आहे, चांहि वठो। भाॼाई तो चांहि जे अजय तकलीफ़ कई। अदा, पहिरियों दफ़ो तव्हां ॿिन्हिनि खे ॻाल्हाईंदे ॾिसी मां ख़ुशि थी आहियां। इन में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? सही थी चई। ॿीहर असांजे विच में तूं नफ़रत खे न ॾिसंदी इंशाअल्लाह। ख़ुदा कंदो त ईअं ई थींदो। तव्हां ॿ ॼणा आहियो ऐं होॾां दुश्मननि जो धण। जेकॾहिं तव्हां ॿिन्हिनि जे दिलि में नफ़रत हूंदी त पोइ दुश्मन तव्हांखे सुकून सां किथे विहण ॾींदा? असांजो जेको सुकून बर्बाद थियणो हो सो थी चुको। हाणे ॾिसजांइ वेही दुश्मननि जो सुकून कीअं था बर्बाद कयूं। सोट, तोखे छा थो लॻे हितां जो अमन बर्बाद करण में कंहिंजा हथ थी सघनि? सोट त को हिकु माण्हू न आहे जंहिंजो असां नालो खणूं। हिते त हर माण्हू अमन खे तबाह ऐं बर्बाद करण जे पोयां आहे। बाबा साईं, हीउ सभु अव्हां जे सब्र जो नतीजो आहे। सोट, जेकर पाण चाचा साईं ऐं सोट रावल जे कातल खे सज़ा ॾियूं हा न त पोइ पंहिंजे ॻोठ जो एॾो अमन तबाह ऐं बर्बाद न थी आहे। मां पंहिंजनि जे खून जो हिसाब सिर्फ़ु इन करे न वरितो त मतां हितां जो अमन बर्बाद थी वई। ऐं मां नथो चाहियां त मुंहिंजे फ़ैसिले जे करे को मूंखे ज़ालिम सड़े। ऐं मूंखे बाबा साईं जी इहा तरबियत ई न आहे जो मां ज़ुल्म कयां। बाबा साईं, ज़ालिम सां ज़ालिम ई थियणो पवंदो। त पोइ उन्हनि में ई असां में को फ़र्क़ु ई न रहंदो। बाक़ी तव्हांजे सबर जे करे ई असां ख़ामोश आहियूं सोट, न त हिननि ज़ालिमनि जी ॻीची में घटि विझी हिते तव्हांजे साम्हूं अची पेश करियूं आहे। सोट, जेसि ताईं मुंहिंजो अंदाज़ो आहे न त हिन शेर खे ज़हर ॾियण जे पोयां सिक्कू न जाबिर जा हथ। सिक्कू खे जेकॾहिं ज़हर ॾियणो हुजे हा न त हू कॾहिं बि पंहिंजी भेण जो निकाह इन सां न कराया। इंसान केॾो बि ज़ालिम छो न थी वञे, पर हू पंहिंजी भेण जो घर कॾहिं बि तबाह न कंदो। त पोइ तव्हां हिन मसइले खे कीअं हल कंदो सोट? सर, तूं वञ सिक्कू खे वठी अच। हुन सां मिलण खां पोइ हिन मसइले जो को न को हल कढी वठंदासीं। पाण खे संभाल पारस, मां तोसां दुख सुख में गॾु आहियां। अदी सोणी, तू तो मूंसां गॾु आई पर मुंहिंजी का बि मदद नथी करे सघी।
मां तो मथां को बि ज़ुल्म कान थियण ॾींदसि। इहो मां तोसां वाइदो थी करियां। सोणी कंहिंखे रोकींदी? पंहिंजी माउ खे, पंहिंजे पीउ खे, पंहिंजे भाउ खे। सोणी तूं बि मूं वांगुरु कमज़ोर आहीं। तूं मूंखे दिलासो ॾिनो, मुंहिंजे लाइ इहो बि काफ़ी आहे। अदा वारा बाबा ऐं अम्मा सभु सम्झी वेंदा त तव्हांजो हिन में को बि ॾोह नाहे। इहा त दुश्मननि जी चाल आहे असांखे पाण में विढ़ाइण जी। सोणी जेकॾहिं सम्झनि हा त होश न विञाइनि आहिनि हा। हाणे सॼी ज़िंदगी मूंखे हिन घर में इज़त कान मिलंदी। हक़ीक़त जेकॾहिं साम्हूं अची वई न त सभु तुंहिंजी इज़त कंदा। सोणी इल्ज़ाम हाणे असांजे मथां लॻी चुको आहे। हाणे हक़ीक़त कॾहिं बि साम्हूं न ईंदी। तूं रब जी ज़ात ते यकीन कर, उहो ई तोसां भलाई कंदो। हुनजी ज़ात ते ई यकीन आहे, तूं मूंसां भलाई कंदो। सिकू तोसां एॾो वॾो मसइलो थियो आहे। तुंहिंजो कमु हो तूं पाण सोट वटि हली अची, पर इहो सोट जो ई वॾपण आहे जंहिं तोॾे न्यापो कयो आहे। रईस दिलावर खान मूं बि बार बार पियो सोचियो रईस चाकर खान वटि मां लड़ी अचां, पर सच पुछी त दिलि मुतमिन ई कान पई थी। मुंहिंजे भाउ जो खून रईस चाकर खान लोढ़े छॾियो। पोइ तूं ई ॿुधाए त ॿिया मसइला किथे हल कंदो? सिकू जेकॾहिं तव्हां पंहिंजा मसइला पाण में वेही हल कया न त पोइ हिते अमन कॾहिं बि न थींदो। रईस दिलावर खान हाणे हिन ॻोठ में अमन रहियो किथे आहे जंहिंजी तव्हां ॻाल्हि पिया था कयो? जेकॾहिं बाबा तव्हांजा ई रवैया रहिया न त पोइ हिते जो माहौल वधीक ख़राबु थींदो। तुंहिंजी मर्ज़ी इहा ई आहे न। इन मसइले खे हल करण जे लाइ मां पाण रईस चाकर खान वटि हली अचां, उहे न? सिकू तो ते को बि ज़ोर न आहे। जेकॾहिं तूं मसइलो हल कराई या न कराई, हिन वक़्तु सोट चाकर खान तोसां मिलण थो चाहे। तूं सिर्फ़ु कलाक अधु टाइम कढी सोट सां मिली वञ। इहो ई तोॾे न्यापो खणी आयोसि, ठीकु आहे न? चाकर खान जे मथां पग उन वक़्तु आई जंहिं वक़्तु हू पग पाइण जे क़ाबिल बि न हुयो, ऐं न ई वरी हुनजी का उमिरि बि हुई। त पोइ हिते वेही असांजा कहिड़ा मसइला हल कंदो? कासिम गुलशेर खे ज़हर ॾियण वारी हसीना बेगम थई। अदा इहा त मूंखे बि ख़बर आहे त इहा माई एॾी ज़ालिम निकिरंदी जो पंहिंजे भाउ जे औलाद खे बि ज़हर ॾियण में देरि न कई। तो इहो बि ॿुधी छॾ, इहा अहिड़ी ॾाइण न थई पंहिंजे भाउ रूंडे खे बि ज़हर ॾेई मारे छॾंदी। पोइ वेठो रूंडे जा छोरा चवंदई वाड़े तारा गोल तारा। हेदर हाणे तुंहिंजी कीअं तबियत आहे? जिस्म मथां लॻल धड़कन जो सूर ख़तम थी वियो आहे, पर जेकी ॾंभ सोट दिलि में ॾिना आहिनि उन्हनि जो सूर कॾहिं बि ख़तम कोन थींदो। हेदर इहो तुंहिंजो दिलि वारो सूर तॾहिं ख़तमु थींदो जॾहिं तूं साल मथां अहिड़ो ई वार कंदे। तूं सही थो चईं कासिम, पर मां अकेलो थी पियो आहियां तॾहिं त ख़ामोश आहियां। अरे पुटु तो हरू भरू पंहिंजो पाण खे अकेलो सम्झो आहे। असां मरी वियाऊं छा? असां तोसां गॾु हूं। जबरी इहो दिलासो त हर को थो हुजे, पर वक़्तु अचण ते हर को पंहिंजा पेर पोइते थो करे छॾे। हेदर तूं रुगो असांखे हिकु चकर आज़माए ॾिस, पोइ तोखे ख़बर पइजी वेंदी त असां पोते हटण वारा न हरगिज़ न आहियूं। असां 24 कलाक तोसां तयारु हूं। तूं रुगो प्रोग्राम ठाह, ॾिस त कीअं था हिन सांवरड़े खे लेटाइजूं। तूं रुगो अॻियां थी जाएं। इन घरे ठजा अहिड़ा त पुठाड़ा सेकींदुसि, सॼो ॻोठु ॾिसंदुसि। चाची मां तोखे चयो हो त हैदर खे पाण सां गॾु वतियो अचिजांइ, पर अलाए छो न तूं हुनखे पाण सां गॾु वठी न आई आहे। अम्मा चयोमांसि ऐं ज़ोर बि रखियोमांसि, पर चई त 2-3 ॾींहं कमु आहे। चाची मां इहा ख़बर ॿुधी आहे त सांवल वरी हैदर सां विढ़ियो आहे, छा इहा सच आहे? अम्मा इहो त रोज़ रोज़ विढ़ंदो रहंदो आहे, ही पहिरीं चकर थोरी ई आहे। चाची इन जे करे ई त तोखे चवां थी त हैदर खे पाण सां गॾु वठी आ ऐं हर वक़्तु पाण सां गॾु रख, जीअं तोखे हैदर जो खुटको न रहे त अलाए किथे हूंदो, अलाए कीअं हूंदो, तुंहिंजी नज़रुनि जे साम्हूं हूंदो न हिते। जेकॾहिं ईअं ॿाहिरि रुलंदो वतंदो त हुनजो कंहिंसां न कंहिंसां त जहिड़ो थींदो रहंदो न। तूं सही थी चवे अम्मा, पर हैदर बि मञे न। हुनजे मथां ज़ोर रख चाची, सम्झ ॻाल्हि की पघार बि सुठी मिलंदसि ऐं ॿाहिरि रुलण खां बि बची वेंदो।
सुभाणे ज़ोर रखे वठी ईंदीमांसि। हिते मुंहिंजी अखियुनि ॾे आॾो त हूंदो न, टिकट ॿाहिरि रुलंदो वठंदो त दुश्मन जी नज़र में बि हूंदो। चाची, इन में ई तव्हांजी भलाई आहे, तव्हांजो ई फ़ाइदो आहे, ॻाल्हि खे सम्झ। डॉक्टर साहब, वरामू वारो छोकिरो बचंदो? कुझु चई नथो सघिजे, बाक़ी जेसीं ताईं साह अथसि तेसीं ताईं अलाह मां उमेद न लायो, बाक़ी अलाह साईं बहितर कंदो। अस्सलाम वालेकुम रूंडा खान। रूंडा सलाम जो जवाब तो फर्ज बणजे थो, हूं बि मुसलमान ते जवाब ॾियण फर्ज आ। अरे तव्हां ॼण रवादन खे सलाम करण मां मुनासिब सम्झंदो ई कोन। हिते छाजे लाइ आई? छाजे लाइ आई? अलाह कंदो त मुंहिंजो छोकिरो चाक चम भलो थी घर हलंदो, पर जेकर ख़ुदा न ख़ासा हिनखे कुझु थियो ऐं दम निकितुसि त पहिरियों इतला पुट मां तोॾे मोकिलींदुसि। ऐं ॿी नंबर ॻाल्हि त पाण वारी छोरीअ जे लाइ बि कफन जो टुकड़ो वठी रखजांइ। इहो न सम्झिजां, इहा ॻाल्हि पंहिंजे दिलि मां कढी छॾिजांइ त मां पंहिंजे छोरे खे अकेलो क़बर में पूरींदुसि, हिन वारी छोरीअ खे बि हिन सां दफ़न कंदुसि। ख़ैर गुरु रूंडा, मालिक खां त चङाई जी उम्मीद रखिजे। अरे तव्हां जूं चङायूं मूंखे चङी तरह यादि आहिनि, बाक़ी अलाह साईं जूं महिरबानी मूंखे यादि आहिनि, उहो भली कंदो। रूंडा, तूं असांखे ग़लति सम्झी थो, इन में असांजो को बि हथु कोन्हे। लॻे थो त ही ॿिए कंहिंजी चाल आहे। पुट चाल कंहिंजी बुधी, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, इन ॾोह जो कुफारो तव्हांखे अदा करणो ई पवंदो। ऐं इन में तव्हांजी लापरवाही बि थी आहे, इन लापरवाही जी सज़ा तव्हांखे ज़रूरु मिलंदी। तूं बाबा सब्र खां कमु वठ, गुलशेर ठीक थी घर अची वञे। बाबा, जेका सज़ा तूं न असांजे मथां मुंतखब कंदे, उहा सज़ा पंहिंजे सिर मथां करण लाइ असीं तयार आहियूं। अड़े दिनू, ख़ैर सां रुगो मुंहिंजो छोकिरो सही थी घर पहुचे, पोइ हिन रूंडे जूं रहणूं तव्हांजे जिस्म खे त छा, तव्हांजे रूह खे बि रहणूं ईंदियूं, रूह खे। रईस, जेको तव्हां कुझु पुछो था न, उनजो फ़िलहाल त मूं वटि को बि जवाबु न आहे। रईस, मुंहिंजो त दिमाग़ बि कमु कोन थो करे त मां कयां त आख़िर छा कयां। हिकु तरफ़ गुलशेर मौत जे बिस्तरे ते पयल आहे, ऐं ॿी तरफ़ मुंहिंजी भेण खे मारण जी धमकियूं ॾिनियूं थियूं वञनि। इहो ज़ुल्म त मां रूंडे वारनि खे कॾहिं बि कोन करणु ॾींदुसि। हिन सभ में हुन न्याणी जो कहिड़ो ॾोह? रईस चाकर खान, मुंहिंजी भेण जो त हर तरफ़ खां घर उजड़ी चुको आहे। जेकॾहिं गुलशेर मरी बि वियो न, हू मुंहिंजी भेण खे ज़िंदा हर हाल में कोन छॾींदा। ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ैर सां गुलशेर बची बि वञे थो, मुंहिंजी भेण खे उन घर में कॾहिं बि सुख जो साह खणणु कोन ॾींदा। इहो कम ई कंहिं ॿिए जो आहे सिकू, हिन में तव्हांजो कहिड़ो ॾोह? ऐं पोइ तव्हांजी भेण खे सज़ा छो ॾिनी? इहा ॻाल्हि तव्हां रूंडे वारनि खे बि सम्झायो। मां ॻाल्हाईंदुसि, मां रूंडे वारनि सां बि ज़रूरु ॻाल्हाईंदुसि, बसि तव्हांखे जेसि ताईं मसइलो हल नथो थिए तेसि ताईं सब्र करणो पवंदो। रईस चाकर खान, मूं ग़रीब वटि सब्र करण खां अलावा बि वाट बि कढी रही आहे। तव्हांजो भला कंहिंजे मथां शक हूंदो? चयमि न बता, मुंहिंजो दिमाग़ चकर खाई चुको आहे। अदी जी परेशानी मूंखे विकोड़े छॾियो आहे। सिकू, मालिक भलाई कंदो। मां रूंडे वारनि सां ॻाल्हाईंदुसि, हिन मसइले जो को न को हल कढी था वठूं, तो परेशान न थी। महिरबानी रईस, वॾी वॾी महिरबानी तव्हांजी। जाबर, सची सची ॿुधा, इहो कमु तुंहिंजो आहे न? भाई इहो कमु चुप छो थी वई? ॿुधा न, इहो कमु कंहिंजो आहे? भाई अदा चवे थो त इहो कमु तुंहिंजो ऐं मुंहिंजो आहे। ही वरी असां मथां इल्ज़ाम थो हणी? जाबर, ज़ाहिर आहे कासिम पार्स खे चाहे पियो,
कासिम के चंदो त जेकी मुंहिंजे नाले थियल आहे उहा ॿिए कंहिंखे मिले तोसां मिली करे कासिम खीर में ज़हर मिलायो, उहो ज़हर वारो खीर घोट पीतो। कसम सां जाबर मूंखे का बि ख़बर न आहे। हा बाक़ी कासिम को ॻोठ मां ॿी का धूती ताणे इहो कमु करायो हुजे त उहो अलाह थो ॼाणे। अदा मां कसम खणी ॻाल्हि कयां थो त इहो कमु मुंहिंजो ई भाॼाई जो न आहे, पर पोइ बि तूं असां ते एतबारियूं थो करी। अदा कासिम मां एतबार कीअं कया? चवंदा कोन्हनि आशिक़ मजबूर हूंदो आहे, मूंखे त सोरहाना पक्का इहो तुंहिंजो ई कारो मिली थो। अदा खणी जो मूं सोट पार सां शादी जो इरादो कयो हो, पर हुन सां मुंहिंजो इश्क न हुयो। ॻोठ में खोड़ छोकिरियूं आहिनि, कंहिं ॿिए ते दिलि आणे त उतां मां तुंहिंजो रिश्तो कराईंदसि। भाॼाई ॾिसंदुसि, ॿी का छोकिरी वणी वई न तोखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। हाणे एॾी तकड़ न कर, पहिरीं हिन मसइले मां त जान छॾायूं। अॻो कोन थो वञे कासिम, कराईंदो सां त शादी वॾे धाम धूम सां। दुश्मननि खे ख़बर पवंदी त जाबर पंहिंजे भाउ जी कीअं शादी कराई आहे। ॾिस मुंहिंजो घोट पुट जो चाल करे छॾियो अथनि, कोन बख़्श कंदीसन, कॾहिं कोन बख़्श कंदीसन। जेकॾहिं भाई मलूका जे पूरे खानदान खे ज़हर पूरो न कयनि त मुंहिंजो नालो बि तादली न आहे। तादली दादली जे मां जहिड़ो आहियां न सभु पलांद कबा, घणे घणे पलांद कबा। बसि रुगो छोरे खे दुआ करे त ठीक थी घर पहुचे। रूंदा डॉक्टर छा था चवनि? टक्की इकले जो वासरो कोन था ॾियनि, ख़बर थी छा था चवनि? चवंदा जेकॾहिं छोरे अखि खोली त कुझु न कुझु थींदो। नज़र बाबा ओ मालिक साईं, ओ तू ही मुंहिंजो बचे ते रहम कर। तोखे वंदो लाचार जो घर छॾे हिते अची थके करे पहुती आहीं। चवंदा न थींदो आहे न घर अची असांजे पहुता ऐं छोरीअ खे गेले खणी वञनि त पोइ छोरीअ खे कमरे में बंदि करे तालो ॾेई आई आहियां ॿाहिरां ऐं चाबी पाण खणी आई आहियां। दिलशेर खे घर वेहारे आई आहियां ऐं हुनखे हुकुम ॾेई आई आहियां त घर में कंहिंखे अचण जी बि इजाज़त न ॾिजांइ। भलो कई। ॻाल्हि ॿुध, छोरीअ खे बि मानी दरिया जे शिखुन मां टपाए ॾियो। इताई मोट माई, इताई मोट। अबा अलाह जे वास्ते मूंखे पंहिंजी न्याणीअ सां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइण ॾे। ॿ लफ़्ज़ त छा, पर हिकिड़ो लफ़्ज़ बि न ॻाल्हाइण ॾींदो साईं। अम्मा अम्मा जी चवाए। मां चयो न निकिर निकिर, कोन मिलण ॾींदो साईं तुंहिंजी हिन धीअ सां तोखे। अम्मा अम्मा अमड़ घोर वञई, हिन ज़ालिम जे भागे खे केरु मुंहुं ॾे? अदा थोड़ो रहम कर अदा। मुंहिंजो दिमाग़ ख़राब न कयो। जीअं हिन मट जा भोर भोर कया न, ईअं तव्हां ॿिन्हिनि खे भोर भोर करे चवंदुसि निकिर भाई। भाई धीअ सां मिलण ॾे। अदा धीअ सां मिलण ॾे। दर खोलो, मूंखे पंहिंजी धीअ सां मिलण ॾियो। ओ अबा दर खोलो, ओ ज़ालिमो दर खोलो, मूंखे पंहिंजी धीअ सां मिलण ॾियो। ओ अबा दर खोलो, ओ ज़ालिमो दर खोलो, मूंखे पंहिंजी धीअ सां मिलण ॾियो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।